जाती वेझो गुलाम शाह समा वट कार सवार माण्हुनि पारां नौजवान असलम मल्ला खे मुबीना तौर अगवा करण जी कोशिश कई। ॻोठाण जी मुदाख़लत ते कार सवार फरार थी वियो। वधीक ॾिसूं था जाती मां शाइन न्यूज़ जे रिपोर्टर आबिद हुसैन शाह जी हीअ रिपोर्ट। चिवा असीं ॻाल्हियूं अगरि मुंहिंजो ॻाल्हियूं लव हेठि जॾहिं लाथोसीं त एतिरो हिन में हथियारबंद माण्हू आहे, उहो नवां माण्हू असांखे का बि ख़बर कोन्हे। असीं भेण SP साहिब खां वसवारीअ खां घुर था करियूं त असांखे महफ़ूज़ ॾियनि। हीउ ग़रीब मिसकिन माण्हू आहे, किलो अटे वठंदो आहे तॾहिं खां ईंदो आहे। हिन जो को बि एॾो किरदारु कोन्हे। हिन पूरो स्टाफ माना गवाही ॾींदो त हीउ बेइंतिहा शरीफ़ आहे। उहे हीउ चलो सादो सादो माण्हू हुनखे ब्लैकमेल कयूं कूड़े सिम जे असांजी मोबाइल जेका 1.5 लख जी आहे, हीअं असांखे पछाड़ी कूड़ो साबित थियो। नेठ हिनखे चई असां 10,000 रुपया ॾे पोइ असां वञूं था। माना हीअ सिधी असीं गुंडागर्दी आहे, ब्लैकमेलिंग आहे इहा। जेके पोइ हिन जे ग़रीब खयूं त असां स्टाफ माण्हू माना हुनखे छॾायो असां हुनखे। इहा सिधी असीं दहशतगर्दी आहे, बदमाशी आहे, इहा बंदि थियणु खपे। जुमे ॾींहुं ते आयो नज़ीर लिगारी, ॿियो असलम मेमण, इहे ॿई आया। जो सिम जेको गुम थी वियो, असांजो फ़ोन खजी वियो आहे। असांजो फ़ोन तव्हां छोकिरे वटि आहे। हिन मुंहिंजो सिम 2012 मां मुंहिंजो सिम वियो हलियो। इहो सिम मुंहिंजो मूं बंदि करायो, मूंखे ख़बर, मूं खोलियो बि कोन, मूंखे ख़बर बि कोन्हे। पोइ आरब जत मूंसां 5 ॾींहं जो मोहलत वरितई। पोइ 5 ॾींहं मोहलत वठी अॼु टूटी गाॾी में 6 माण्हू नामालूम वठी छोकिरे खे गले में विझी कार में चाढ़ियूं। जेसीं 2-3 छोकिरा ने हुनखे लाहे वरितो। ॿिया माण्हू सभु था स्टाफ जो आरब जत हुयो, ओली मोहम्मद हुयो, ऐं अली नवाज़ हुयो, मिरली मरी रहमली, ॿिया सॼो स्टाफ जा माण्हू अची हुनखे छॾायो। पोइ हुन चयो त असां मां हथु कढो, असीं भॼूं था। पोइ हुन चयो त ठीकु आहे, असीं वियासीं जाती में, उते BNC दाख़िल करायो, हिते पहुतासीं। मोबाइल चोरी थी आहे, हुनजी उहा लॻी आहे मूं ते, मुंहिंजी सिम विञाइजी वई आहे। फ़ोन में का बि शइ मोबाइल खई कोन आहे। ऐं इहो मूंखे ब्लैकमेलिंग पियो करे, मूंखे अॼु अगवा करे खणी ते वियो। पोइ हिते स्टाफ जा माण्हू आहे, करमली हो पंहिंजो रहमली हो, हुननि मूंखे हिते बचायो। ईअं ॾिठे जो मूंखे खणी